ओम जय गणेश जय मंगल करता, जय दुख नाशन विघ्न हरो। नमो नमो गवर्जा, नमो वाक्यपथ, नमो सरस्वती तो शरणम्। ओंकार परमात्म परवरूप रंग कछु रेख नहीं। अंडज जीरज सीतज त्रिभुज, जल थल व्यापक एक तुही। प्रभु अनंत का रूप न कोई, नेत नेत जस वेद कहे। साध संगत करे मुकत प्रापत, लोक सुखी परलोक लहे। पवन आहारी आहारी जोग साधना, जति कहावी ध्यान धरे। हर की कथा समान न होवे, साध संगत कर नीच तरे। साध संगत कर अमर भय हैं, साध संगत कर मुकत भये। साध संगत कर शेष नांग जिस पण पण धरती धार लहे। प्रेम सहित नित हरि गुण गावे, मगन होत नित हर जस कर्णम। खुले पुराण कथा हर होवे, कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होत है, वैकुंठ धाम सोई कहिए। जो मांगे सो फल लइए, तीरथ कोट कोट सुर पूजा। हर की कथा जहाँ करणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। तीरथ कोट कोट सुर पूजा, हर की कथा जहाँ करणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना सत श्री हरिवाई गुरु। हरि रस नेरे मल वाहे गुरु। अधम उदाहरण वाहे गुरु। पापी तारण वाहे गुरु। निर्मल वाहे गुरु। सुंदर वाहे गुरु। संगत बोलना सत श्री हर वाहे गुरु। सतभामा परसन करत, कहो भगवंत मुझ सोए। कार्तक कौमृत कीजिए, कवन जुगत स्यों होए। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। साध संगत जी,
ये चौथो नी कार्तिक कथा जो अमृत रस में भगवान जे भक्ति में धारा में श्री कृष्ण धारा में स्नान कयो टुबी लगायो चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। पाण भगवान श्री कृष्ण श्याम सुंदर पंहिंजे मुखारविंद मो सतभामा के सूत जी महाराज सौनक ऋखीश्वरन के नारद पृथ्वीराज के ये कथा बुधाए रहा है। सतभामा को कृष्ण उचारे जिस विध कार्तक व्रत को धारे। सतभामा के श्री कृष्ण भगवान कार्तिक व्रत कीअं धारण करण खपे उहो बुधाए रहा आहिनि। जे जन कार्तक व्रत को धारे हमरे वचन हृदय विचारे। जेके कार्तिक व्रत खे धारण कन उनखे इन्हनि वचननि ते वीचार करण खपे ध्यान ॾियणु खपे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अन्न दान प्रातः उठ देवे दरब बिगाना हिर नहीं लेवे। अन्न दान करे बे जो धन न चोराए न छल कपट करे खसे। मग धरती के जात ही जो कछ लहिया होए। काथे रस्ते ते धन अगर किरियल कोई वस्तु मिले धन पदार्थ मिले तो वो भी न खणे। चो जय श्री कृष्ण। नाहे उठावे तहां ते लेवे दिज दे सोए। परंतु माण्हू जो मन जेको हूंदो आहे बेईमान हूंदो आहे। कथा में ॿुधण खां पोइ बि अगर धन हेठि किरियल हुजे तो खणंदो ई, पर चवनि था अगर खणी वठे तो उहो पाण न उपयोग करे पाण न खाए उहो दान करे छॾे। चओ जय श्री कृष्ण। कार्तक पर अन्न बिगाने को तज दीजिए। पराई वस्तु काई भी प्रयोग में न आणे कार्तिक व्रतधारी। गुर सिख का जो होए न संशय कीजिए। सतगुरु जे ॾिनल प्रसाद में कोई भी शंका न करे। मात पिता सुत भ्रात मित्र का लेव है। माता पिता पुत्र भाइर पंहिंजा संबंधी इन्हनि में कोई शंका न रखे। ज्ञाति संबंधी का भी न तज देव है। ॿिया जेके असांजे गोत्र में वर्ण में कुल में या असांजा ख़ासि प्यारा आहिनि अजीज आहिनि उन्हनि में कंहिं प्रकार जी कोई शंका न करे। पर ए स्त्री की सहजा न कब जाव। हरे कृष्ण हरे कृष्ण। पर स्त्री जे सेजा ते कॾहिं न वेहे। स्त्री भी पर पुरुष ना लपटाव। स्त्री भी पर पुरुष जे सेजा ते न वेहे। दुष्ट जनों से वाद न कबहू कीजिए। हरे कृष्ण। कार्तिक जे महीने में दुष्ट जनन सां कंहिं भी प्रकार जो वाद विवाद न करे। उन्हनि सां कंहिं भी प्रकार जी बहस न करे। थी सघे तो उन्हनि सां ॻाल्हाए ई न। निस दिन भगवंत सिमरन में चित दीजिए। ॾींहं रात ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ॾींहं रात भगवान जे भजन सिमरन में भगवान जे नाम में ही पंहिंजो मन लगाए ॿियो कंहिं भी ॻाल्हि ॾे ध्यान ई न ॾे। भोजन कार्तक माहि संजम स्यो लेव है। साध संगत जी कार्तिक जे महीने में भोजन भी संयम सां खाए। जेतरी बुख हुजे उन खां घटि भोजन खाइण सां शरीर में आलस पैदा न थींदो आहे। ऐं सात्विक भोजन खाइणु खपे। पूजा भी सात्विक करणु खपे। अॼु श्रीमद भगवत गीता जो जेको सलोक हलियो तव्हां जेके वेठा हूंदो संगत हीरानंद भाउ पाठ कयो उन में आयो कि माण्हू पूजा 3 प्रकारनि जी कंदा आहिनि।
हिकिड़ी सात्विक, ॿी राजसी, टी तामसी। हिकु त जेके भगवान जी पूजा कनि था उहा सात्विक आहे। जेका कंहिं फल जी कामना लाइ देवी देवताउनि जी पूजा कनि था उहा राजसी आहे। परंतु जेके ॿिए कंहिंजो बुरो चाहण लाइ कंहिं देवी देवता जी या तांत्रिक क्रिया कनि था उहा तामसी आहे। भगवान खे उहे पूजाऊं न वणंदियूं आहिनि, तामसी पूजाऊं। राजसी पूजा वरी बि ठीकु आहे, भई तूं पंहिंजे भले लाइ काई पूजा कई, ठीकु आहे। ऐं सात्विक पूजा त इहा आहे कि भगवान मां पूजा त ॼाणा ई न, भगवान मां बसि तुंहिंजो नाम जपिया, मूंखे त ॿियो कुझु ईंदो ई न आहे। ज्ञान ध्यान किछु कर्म न ॼाणा। गुरु अर्जन देव साहिब चवनि था ज्ञान ध्यान किछु कर्म न ॼाणा, ज्ञान ध्यान किछु कर्म न ॼाणा। सार न ॼाणा तेरी, सार न ॼाणा तेरी। सब ते वॾा सतगुरु नानक, सब ते वॾा सतगुरु नानक। जिन कल राखी मेरी, जिन कल राखी मेरी। बस मुंहिंजा सतगुरु तूं कृपा कर, मां त कुझु ॼाणा ई न, तूं ई सभ खां वॾो आहे दातार। मूंखे काई पूजा न ईंदी आहे, मूंखे काई बंदगी करण न ईंदी आहे, भक्ति करण न ईंदी आहे। इहा सात्विक पूजा आहे। करे बि पर चए मां कुझु न ॼाणा, मूंखे त कुझु ईंदो ई न आहे। ऐं जंहिंखे अचे बि कुझु न ऐं चए हा हा मूंखे सभु ईंदो आहे, अरे मूंखे त सभु ख़बर आहे, सभु पढ़ियल आहिनि, इहे सभु ईंदो आहे। उहा तामसी पूजा आहे। अहंकार सां भरियल पूजा तामसी पूजा। ऐं जेको चए थो मां कुझु न ॼाणा, उन जी पूजा क़बूल पइजी वेंदी आहे। उन खां अगरि भुल बि थिए, ग़लती बि थिए त भॻवानु चवंदा हिन वीचारे त पहिरियों ई पूजा में चयो आहे कि मां कुझु न ॼाणा। ऐं जेको अहंकार में भरिजी पूजा थो करे उन जी पूजा क़बूल नथी पवे। भुलिजी करे बि जेको प्रेम में करे थो उन जी पूजा क़बूल थी पए। इहे अनेक इन ते कथाऊं दृष्टांत आहिनि, जेके छोटियूं छोटियूं कथाऊं आहिनि, तव्हां सत्संग में अनेक बार ॿुधियूं आहिनि कि भॻवानु उन जी पूजा स्वीकार कंदा आहिनि जंहिंजे दिलि में प्रेम आहे। चओ जय श्री कृष्ण। माखी कौन खाए माह तज देव है। कार्तिक जे विर्तधारीअ खे रस छॾे ॾियणु खपनि ज़बान जा। माखी न खाए, माह न खाए। पेठा के डारी गाजरा अवरज साग खटान। खटाइण आदिक ॿिया साग न खाए। पिछले जाम भोजन करे रस तज सिमरन ठान। थी सघेसि त हिकु ई समय भोजन करे कार्तिक में, ऐं कंहिं बि प्रकार जा कोई रस न हुजनि, बिल्कुलु सादो भोजन हुजे जंहिंमें स्वाद नाले जी त शइ हुजे ई न। चयो जय श्री कृष्ण। मिथ्या भाखण निंद सकल तज दीजिए। ॿियो ज़बान सां कूड़ ॻाल्हाइण छॾे ॾे। कार्तिक जा ॾींहं त घटि में घटि छॾे ॾे। कार्तिक जा ॾींहं त कूड़ न ॻाल्हाए। चओ जय श्री कृष्ण। पर फल पत्र और पुष्प छेद न कीजिए। परावा फल चोरी न करे। परावा पुष्प यानी गुल भी चोरी न करे। बिना पुछे बिना आज्ञा जे गुल खणी अची भगवान ते चाढ़ी त भगवान स्वीकार न कंदा। सूवे आदज पंछी तजे सब जान के। कॾहिं भी पंहिंजे घर में कोई पंक्षी, तोता आदिक, मैना, चिड़िया ये कैद करे पिंजरे में न रखे। रुत रस गिरमय होए तजे पहचान के। रुतवंती स्त्रीअ खां दूर रहे। रुतवंती होए स्त्री देखे नैन जब। हरे कृष्ण। हाँ, काकु मलेश निहारे भोजन तजे तब। भोजन करण महिल एकांत में भोजन करे, कंहिंजे साम्हूं भोजन न करे। दोए बेर होए पाक और जगद वखानिए। हरे कृष्ण। हाँ, या सब भोजन सूतक के समझानिए। हाँ, अपवित्र भोजन खाइण सां
सूतक जे समान पाप लॻंदो आहे। ब्रह्मचार्य में रहे वृत्ति जो हो वही। साध संगत जी, कार्तिक व्रतधारीअ खे ब्रह्मचार्य में रहण खपे, पवित्र रहण खपे, शरीर खे हमेशा शुद्ध रखण खपे। भ्रष्ट यवन नर नारी संग न छो वही। अपवित्र इंसान सां स्पर्श भी न करण खपे। हा, मधुर सर्वमो गुण तजे पर निंदा तज दे। जेका असांखे ॻाल्हि मिठी में मिठी लॻंदी आहे उहा ॻाल्हि छॾे ॾियो। कहिड़ी ॻाल्हि मिठी लॻंदी आहे? पराई निंदा, परायूं ॻाल्हियूं, पराई पचर, कननि खे ॾाढो रस ईंदो आहे उन मां, चवनि था उहे रस छॾे ॾे। बिखे बन पीका सखिए, गुरु अर्जन देव साहिब चवनि था, बिखे बन फीका सखिए नाम महारस पियो। हिननि ॾींहंनि में तूं बसि अमृत रस पी नाम जो। संसार जे विषयनि जा, संसार जी निंदा जा ऐं ज़बान जा इहे सभु रस छॾे ॾे। कंहिं महात्मा चयो आहे कि पंहिंजी ज़बान ते अगरि कंट्रोल करे, ज़बान खे अगरि वस में करे त उन जा ॿई लोक सुहेला थी वञनि। यानी ज़बान सां अगरि मिठो थो ॻाल्हाए त हे लोक सुहेलो थींदुसि, सभिनी सां मिठो ॻाल्हाईंदो। तुलसीदास महाराज चवनि था, ज़बान में केॾी वॾी शक्ति आहे। तुलसी मीठे वचन ते, तुलसी मीठे वचन ते, सुख उपजे चहु ओर, सुख उपजे चहु ओर। वशीकरण यह मंत्र है, वशीकरण यह मंत्र है। तज दे वचन कठोर, तज दे वचन कठोर। मिठो ॻाल्हाए, मिठो ॻाल्हाइण में तो सभिनी खे वश करे वठंदे, सॼे संसार खे वश करे वठंदे। गुरु नानक वटि काई सुहागण स्त्री आई, बाबा पंहिंजे पतीअ खे वस कीअं कयां? गुरु नानक साहिब चयो, बिल्कुलु सरल अथई पतीअ खे वश में करणु। मुंहिंजी प्यारी भेण, गुरु नानक था चवनि, मुंहिंजी प्यारी भेण, निवण सु अखर खवण गुण, जीबा मणिया मंत, एतिरे भेणे वस कर ता वस आवी कंत। गुरु नानक साहिब उन खे चवनि था, हे मुंहिंजी प्यारी भेण, हिकु निवण सिख, झुकण सिख, ॿियो गुण खणण सिख, कंहिं मां बि गुण खणी वठ। ॿी गुलाब जो गुल असां ॾिसंदासीं, खणंदासीं, ख़ुशि थींदासीं, लॻाईंदासीं, पंहिंजी जेब में रखंदासीं, सुठी जॻह ते रखंदासीं। तीअं तूं कंहिंमें बि कोई बि सुठो गुण ॾिसे, उहो तूं खणी वठ, उहो अपनाए। ऐं ज़बान ते हीरा मोती रख, जेबा मणिया मंत। गुरु नानक चवनि था, हे मुंहिंजी प्यारी भेण, ज़बान ते हीरा मोती, एतिरे भेणे वस कर। हे मुंहिंजी भेण, इहे टे ॻाल्हियूं तूं पंहिंजे वस कर, तां वस आवी कंत, पति तुंहिंजे वस में थी वेंदो। हरे कृष्ण, हरे कृष्ण। आपने मत भोजन सकल सोजन नाह करे। हा, ज़बान सां परलोक कीअं सुधरंदो? नाम जपे, मिठो ॻाल्हाए, हे लोक सुधरंदो। ऐं परलोक ज़बान सां रसना पे सदा तेरा नाम रहे। पुन काशी के पात्र न भोजन कीजिए। ट्रामे जे बर्तन में भोजन न खाइण खपे बिल्कुलु। दूध दही तांबे मह नाह धरी जिए। ॾुध खीर ॾही ट्रामे जे बर्तन में भुलिजी करे बि न रखण खपनि। पृथ्वी की जय मंजन भोजन पाव है। बिना स्नान जे कॾहिं बि भोजन न खाइण खपे। स्नान करे ही भोजन स्वीकार करे। जल शिवाल जहाँ होए तहाँ नहीं नाव है। भगवान जे मंदिर जे अॻियां, शिवलिंग जे अॻियां कॾहिं बि स्नान न करण खपे, परे स्नान कजे। दल पलास के माही भोजन पाव है। पातल में भोजन खाइण ॾाढो पवित्र हूंदो आहे, ॾाढो पवित्र हूंदो आहे ऐं सात्विक आहे, सुखदाई हूंदो आहे।
भोग राख हरि आगे ध्यान लगाव है। अज भी तव्हां साउथ में वेंदो, मद्रास जे तरफ़ वेंदो, उते तव्हांखे वॾनि वॾनि होटलनि में भी थालीअ में भी पातल रखी भोजन ॾींदा त केले जा पत्ता रखी। केरला ॾे वेंदव या साउथ ॾे वेंदव घुमण, तव्हां मद्रास तरफ़ घुमण वेंदव त उते पातल में ही भोजन हलंदो आहे। पर वॾा वॾा जेके होटल आहिनि, 5 स्टार होटल, उन्हनि में भी अगरि रोटी ॾींदा त हेठां प्लेट या थाली हूंदी, पर उन में केले जो पत्तो या पातल पई हूंदी आहे अंदरि उन में। ही उहो पवित्र में पवित्र आहे। चओ जय श्री कृष्ण। भोग राख हरि आगे ध्यान लगाव है। बिना भोग लगाए भगवान खे कॾहिं भोजन न खाए। भोग लगाइण खां पोइ भोजन खाए। भोग कीअं लॻाइजे? जीअं भोग लॻाइबो आहे घर में, तव्हांजे भगवान त सभिनी जे हूंदा आहिनि। घर में तव्हां ठाकुर रखंदा आहियो, भगवान रखंदा आहियो, भोजन ठहे थालीअ में पहिरियों भोजन खणी करे ऐं उते वञी अॻियां भगवान ॾे रखी हिकु गिराई खणी आराधना करे वरी पोइ वापसि थाली खणी अचो। पर ईअं अगरि तव्हां काथे नथा करे सघो त आत्मिक ध्यानु लॻाए हथ जोड़े भगवान खे भोजन खां पहिरियों उहो मंत्र असां पुस्तक में छपायो आहे, उहा पुस्तक तव्हांखे भोग साहिब ते मिलंदी। उच्चारण कयो मंत्र ऐं हमेशह भोजन खां पहिरियों ज़रूरु चवंदा कयो काम क्रोध और लोभ मोह, काम क्रोध और लोभ मोह, बिनस जाय अहमेव, विनस जाय अहमेव। नानक प्रभु शरणागति, नानक प्रभु शरणागति, कर प्रसाद गुरुदेव, कर प्रसाद गुरुदेव। इहो चवण सां मन जो अहंकार ख़त्म थी वेंदो आहे। इहो चवण सां छा थींदो आहे कि गुस्सो न ईंदो आहे। पोइ भोजन कहिड़ो बि हुजे, न त छा थींदो आहे कि भोजन अगरि ग़लति हुजे या भोजन में काई कमी हुजे त असां गुस्सो कंदा आहियूं। के ॾाढो गुस्सो कंदा आहिनि, मुंहं सां घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। के त एॾो गुस्सो कंदा आहिनि कि भोजन खणी फिटी करे छॾींदा आहिनि। माताऊं भेनरूं ॾकंदियूं रहंदियूं आहिनि उन्हनि खां, भई मतां ग़लती न थी वञे, मतां कोई भोजन घटि वधि न ठहियो हुजे। यादि कजो, भोजन जेके फिटी कंदा आहिनि, भोजन कबीर साहिब चवनि था नारायण जो रूप आहे, हरीअ जो रूप आहे। अनाज जेको आहे उहो भगवान जो प्रसाद आहे, भगवान जो ई रूप आहे। जंहिं बि अगरि भोजन थाली फिटी कई आहे त कबीर साहिब चवनि था हिकु ॾींहुं भोजन उनखे ठुकराए छॾींदो आहे। हिकु ॾींहुं ज़िंदगीअ में अहिड़ो ईंदो आहे कि उहो चाहींदो आहे कि मूंखे रोटी मिले ऐं भगवान उनखे रोटी न ॾींदा आहिनि। उहो चाहींदो आहे भई मूंखे बुख लॻी आहे, मूंखे रोटी मिले, कंहिंखां घुरंदो बि आहे लॼ छॾे, भीख मांगणु चाहींदो आहे त बि उनखे भीख मांगण सां बि भोजन न मिलंदो आहे। इन करे यादि कजो, कॾहिं भोजन जी थाली फिटी न कजो। भोजन में प्रसाद जेको बि आयो आहे इहो चई स्वीकार कजो। छा चइजो? राम कहे सुख उपजे, राम कहे सुख उपजे, कृष्ण कहे दुख जाए, कृष्ण कहे दुख जाए। महिमा महाप्रसाद की, महिमा महाप्रसाद की, पाओ प्रीत लगाए, पाओ प्रीत लगाए। हे मुंहिंजा प्रभु, ये तूं मूंखे प्रसाद ॾिनो आहे। कीअं वठंदा आहियूं प्रसाद? इज्जत सां। कीअं वठंदा आहियूं? अमृत सिक सां, मुख में विझी वरी मथे ते लॻाईंदा आहियूं, हथ जोड़ींदा आहियूं। ईअं अन्नपूर्णा माता जो प्रसाद आहे भोजन। जेको तव्हांजो किचन आहे, जेको रसोई घर आहे, उहो अन्नपूर्णा माता जो मंदिर आहे। माता जा अनेक रूप आहिनि, 9 रूप प्रगट आहिनि, ॿिया अनेक रूप आहिनि। उन में हिकु रूप अन्नपूर्णा माता जो आहे। त जंहिं किचन में तव्हां हमेशह भोजन बणायो था, उन किचन खे मंदिर सम्झंदा कयो, उन रसोई घर खे मंदिर सम्झंदा कयो। उते भगवान जी कोई न कोई मूर्ति जंहिंखे बि तव्हां मञींदा आहियो ज़रूरु लॻाईंदा कयो। ऐं उते कंहिं बि प्रकार जी किचन में, रसोई घर में अपवित्रता न कंदा कयो।
ये सब नियम करण सां तव्हांजे हथ जो ठहियल भोजन अमृत जे समान थी वेंदो। जेके खाईंदा उन्हनि खे शांति मिलंदी। चओ जय श्री कृष्ण। हा होए तुष्ट भगवान जबै यो कीजिए। ईअं करण सां भगवान ख़ुशि थींदा आहिनि। घृत गो दूध स्यो अगन आहूति दीजिए। घीअ ऐं खीर सां अग्नीअ खे आहुति ॾियणु खपे। भोजन अपने नाम का करे न सो जन जाने। सिर्फ़ पाण स्वार्थी इंसान भोजन कंदा आहिनि। भोजन करण खां पहिरियों उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे जेके असांजे आसपास आहिनि, जेके असां सां गॾु आहिनि, या जेके जानवर असांजे घर में आहिनि, जेके असांजे घर में महिमान आहिनि, या जेके असांजा वॾा असां सां गॾु था रहनि। भोजन करण खां पहिरियों उन्हनि जी यादि अचणु खपे, उन्हनि सां सलाह करे पोइ भोजन खाए। हरि निमत सब किछु करे होवे अमृत समान। जेको हरि अर्थ तो करे उन जे लाइ सभु कुझु अमृत जे समान आहे। हंधकार पुन काढ़िए कार्तक हरि के नाम। हरिय जे नाम ते गांइ जे लाइ कुझु न कुझु रोज कढे। गऊ ग्रास पुन दीजिए या व्रत पूरन जान। गांइ खे जेको ॾे थो उन जो विर्त संपूर्ण थो थिए। जिसी पात्र मह करे रसोई तिस मह भुंचे नाह न सोई। जंहिं बर्तन में भोजन ठाहियो वञे उन बर्तन में कॾहिं बि भोजन न खाइणु खपे। अवर पात्र जो होवे नाही कर्म भोजन पावे ताही। कंहिं महिल ईअं थींदो आहे कि ॿियो बर्तन घर में न हूंदो आहे, या बर्तन जूठा हूंदा आहिनि, मलियल न हूंदा आहिनि, त बि इहा ग़लती न करे कि उन ई बर्तन में भोजन खाई छॾे। न, भले हथ में खणी करे हथ में भोजन खाइणु खपे। या वस्तु संसार में तजे पख्या नित सोए। संसार में कहिड़ी कहिड़ी शइ जो त्याग करणु खपे। पड़वा कौं पेठा तजे द्वितीया मूली हो। प्रथमा तिथि ते कार्तिक विर्त रखण वारो पेठो न खाए, द्वितीया तिथि ते मूली न खाए। तृतीया कौं तरली तजे चौथ चुलाई जान। तृतीया तिथि ते भिंडी न खाए, चौथ तिथि ते चुलाई जो साग न खाए। पंचम कौं बिल फल तजे खष्टम दाल पखान। पंचमीअ ते बेल फल, छहीं तिथि ते दाल। सप्तम धात्री फल तज देवै अष्टम श्री फल कौन ले। सप्तमीअ ते आंवलो, अष्टमीअ ते नारियल त्याग करे। नवमी कौं तूरी तज दीजे चने चावल दशमी तज दीजे। नवमी तिथि ते तूरियूं न खाए, चणा ऐं चांवर दसवीं तिथि ते न खाए। बद्री फल एकादशी खुंभी द्वादश जान। बद्री फल एकादशी ऐं खुंभी द्वादशी ते न खाए। बैंगण त्यागे त्रयोदशी चौदस पान पछान। चौदस ते वांगण न खाए, तेरस ते वांगण न खाए, चौदस ते पान न खाइणु खपे। चौदस तिथि ते। चओ जय श्री कृष्ण। पूरन मां तुलसी फल तजे ऐसी विध कार्तक व्रत भजे। पूर्णिमा ॾींहुं तुलसी पत्र न खाइणु खपे। अहिड़ी तरीक़े सां कार्तिक व्रतधारी विर्त रखे। शास्त्र करहत गर हे कछ जोए पहले ब्राह्मण कौं दे सोए। ये शास्त्र वचन आहिनि, जेको इन्हनि ते हले थो उनखे फल मिलंदा। पहिरियों ब्राह्मण खे भोजन खाराए। कार्तक विरती भूम पर सोवे ताका विरत सफल तब होवे। चओ जय श्री कृष्ण। कार्तिक व्रतधारी जेको 15 ॾींहं कार्तिक जा विर्त रखे, धरतीअ ते विश्राम करे, धरतीअ ते सुम्हे, पलंग ते न सुम्हे, सुंदर सेजान ते न सुम्हे। सुंदर सुंदर सेजान ते सुम्हण सां
सुंदर महलन में वधीक रहण सां मन में विषय ऐं वासना जागंदी आहे। सादगीअ सां रहण सां, सादा कपिड़ा पाइण सां, सादो भोजन खाइण सां मन भगवान जे भजन सिमरन में लगंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। मर्दन तेल वृति नहीं लावे, तुलसी आगे दीप जलावे। तेल न लगाए, तुलसी जे अॻियां दीपक जलाए। कृष्ण पक्ष 14 जब आवे, शिव द्वारे पर दीप जलावे। कृष्ण पक्ष जंहिं ॾींहुं अचे, 14 ॾींहुं भगवान शिव शंकर भोलेनाथ जे अॻियां ॾीओ ॿारे। पंच भिखम का दीपक होई, ठाकुर द्वार जलावे सोई। हरे कृष्ण। भीखम जा 5 ॾींहं जेके ॾीया ॿरंदा आहिनि ठाकुर जे दरबार में, भगवान जे मंदिर में, उहे ॾीया ॿारे। हरि प्रबोधनी को दिन आवे, हरि के द्वारे दीप जलावे। हरि प्रबोधनी एकादशी ॾींहुं भगवान जे मंदिर में ॾीओ ॿारे। शकत जलावन होए नहे, दीप अवर का होए। जंहिंखे ॾीओ ॿारण जी शक्ति न हुजे उहो सेवा करे। तेह समान फल पाइए, बाती सोरे कोए। उन खे बि ओतिरो ई फल मिलंदो जेको वञी करे ॾीयनि जी सेवा कंदो आहे। इह विधिस्यों व्रत राखे जोई, पाप देह में रहे न कोई। इन साधना करण वारे खे अहिड़े तरीक़े सां अगरि विर्त रखे थो त उन जे शरीर में कंहिं बि प्रकार जो कोई दोष पाप नथो रहे, पवित्र थो थी वञे। सिंह देख हस्ती जो भागे, त्यों जमदूत वृत्ति के आगे। ये शींहं जी शक्तिअ जे अॻियां, शींहं जे आत्मविश्वास जे अॻियां हाथी बि बीह न सघंदा आहिनि, भॼी वेंदा आहिनि। हिकु ॿ हाथी न, हाथियुनि जो झुंड हुजे ऐं जंगल जो राजा हिकु ई शेर हुजे, अगरि गर्जना कंदो आहे त हाथियुनि जा झुंड भॼी वेंदा आहिनि। जबकि हिक ई हाथीअ में एॾी ताक़त आहे कि उहो 10 शेरनि जे बराबरि आहे। हेॾो 10 शेर, ओॾो हिकु हाथी बराबरि हूंदी आहे। परंतु हुन में आत्मविश्वास, कॉन्फिडेंस, पंहिंजो जेको उन जो आंतरिक आत्मिक बल आहे शींहं जो, शारीरिक बल उन में एॾो न आहे हाथीअ जेॾो। उनखे आत्मिक बल एॾो आहे कि उहो थोरी गर्जना ई कंदो आहे त हिकदमि हाथियुनि जा जेके झुंड हूंदा आहिनि उहे भॼी वेंदा आहिनि। झुंड, हिकु ॿ हाथी न, झुंड भॼी वेंदा आहिनि, शेर अकेलो। ईअं कार्तिक विर्तधारी जेके भगवान जी भक्ति कनि था उन्हनि खे ॾिसी करे पाप भॼी वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तीर्थ क्षेत्र भूम के वासी, विरति देह में करे निवासी। सब देवी देवता अची उन जे शरीर में निवास कंदा आहिनि, छोकि देवताउनि खे मनुष्य शरीर न मिलंदो आहे। जीअं हवा आहे, पवन देवता आहे न, अग्नि देवता आहे, इहे सभु देवी देवता आहिनि। इन्हनि खे असां जहिड़ो शरीर न आहे। इहे बि सिकंदा आहिनि कि असां भगवान जी भक्ति मानुष्य शरीर में कयूं, पोइ उहे उन मनुष्य जे अंदरि अची निवास कंदा आहिनि जेको मनुष्य भगवान जी भक्ति कंदो आहे। हाणे जंहिंजे अंदरि देवी देवताऊं अची निवास कनि त उहो इंसानु कीअं थी वेंदो? उहो इंसानु ख़ुदि भगवान जो रूप थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। कार्तक व्रत के राखण हारे, इंद्र आदिता के रखवारे। इंद्र आदिक देवताऊं उन जी रक्षा कंदा आहिनि। कार्तक की महिमा है भारी, क्यों कर अस्तुत कहिए सारी। साध संगत जी, कार्तिक जी ॾाढी वॾी महिमा आहे। केतिरी महिमा वर्णन कजे, अगरि उन जी ख़ाली महिमा ई वर्णन कबी त ही 15 ॾींहंनि जी जेका कथा आहे उहा उन महिमा वर्णन में ई पूरी थी वेंदी। श्रीमद भगवत गीता
तव्हां सभु पढ़ंदा आहियो, उन हिकु हिकु अध्याय जे पोयों उन जो महात्म लिखियलु हूंदो आहे, पर उहो महात्म कुझु बि न आहे। अगरि उन जो हिकु हिकु श्लोक जो महात्म तव्हां सोचींदो त गीता खां बि वधीक थी वेंदो। एॾी महिमा आहे भॻवान जे श्रीमद भगवत गीता जी। हिकु श्लोक ख़ाली रोज़ पढ़ण सां बि भॻवान कृष्ण चवनि था उनखे मां मुक्ति ॾींदो आहियां, पंहिंजो बणाईंदो आहियां। हिकु श्लोक ख़ाली रोज़ पढ़े त महात्म महिमा एॾी एॾी वॾी आहे कि उन सां उहो ग्रंथ खां बि वधीक उहो भरिजी वञे सॼो। चओ जय श्री कृष्ण। मांग कार्तक के विरत को जो जन धारे कोए, जो तिनका दर्शन करे ताहि मुकत फल होए। अहिड़नि विरतधारी, अहिड़नि सत्संगी, अहिड़नि गुरमुखनि जो दर्शन करण सां बि ओतिरो ई विरत जेतिरो ई फल मिलंदो आहे। जो जन कार्तक व्रत को धारे, दूध पूत धन होए अपारे। ॾुध पुट धन लक्ष्मी अपार उनखे प्राप्त थींदा। कथा सुने हरिपुर बिसरामा, बहु सुख पावे आत्म रामा। कथा ॿुधी, जंहिं कथा ॿुधी आहे उनखे अपार सुख मिलंदा। हरिअ जी नगरीअ में विश्राम पाईंदो, वैकुंठ में उनखे जगह मिलंदी। पुन सतभामा पूछत कृष्ण सुनाव है। सतभामा पुछे थी, कृष्ण भगवान ॿुधाइनि था कार्तक उद्यापन की क्रिया बताव है। कार्तिक जी विर्त धारण जी त तव्हां मूंखे पूरी जानकारी ॾिनी, उन जो उद्यापन कीअं कजे। व्रत को धार उद्यापन किस विध कीजिए। चओ जय श्री कृष्ण। सोई जुगत ज मुझको सब कह दीजिए। उहा जुगती मूंखे ॿुधायो। कहे कृष्ण पिर मेरी तो ही सुनावहो। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान चवनि था, ही सतभामा मां तोखे कार्तिक जे उद्यापन जी विधि तो ॿुधायां। उद्यापन की क्रिया सकल बतावहो। उन जी कहिड़ी कहिड़ी क्रिया आहे, उहा क्रिया तूं सम्झ। शुक्ल पक्ष की 14 को दिन आवही। शुक्ल पक्ष जी 14 तिथिय ते करे युगत सो रीत जो वेद बतावही। वेदन जे अनुसार उहा रीति करे। तुलसी मंडप निकट सो मंडप कीजिए। जाते तुलसीअ जो वृक्ष हुजे उन जे वेझो उते भगवान जी स्थापना करे। चहूं और ते कुस महमाला दीजिए। चारों तरफ उनखे गुलनि सां सजाए। 4 द्वारा मंडप माहे बनाव है। 4 दरवाजा उन मंडप खे ठाहे। द्वारपाल पुन 4 सुतहा बिठाव है। 4 द्वारपाल विराजमान कराए उन में। मृतका की मूरत रचे द्वारपाल बैठाए। मिट्टीअ जूं मूर्तियूं ठाहे 4 ई रखे। उत्तम तिनके नाम है देवों प्रगट बताए। उन्हनि 4 द्वारपालनि जा उत्तम नाला आहिनि जेके असां तव्हांखे ॿुधायूं था। जय और विजय दोए का नाम, शील सुशील यह चारों धाम। जय विजय शील सुशील ये 4 द्वारपाल भगवान जान। चो जय श्री कृष्ण। पूरब द्वार शील को दीजय, दक्षिण द्वार सुशील धरी जय। पूर्व जे दरवाजे ते शील, दक्षिण दरवाजे ते सुशील। जय को पश्चिम द्वार पर उत्तर विजय बहाए। पश्चिम दरवाजे ते जय, उत्तर दरवाजे ते विजय विराजमान करे। पुह पुमाल उर दीजिए, मस्तक तिलक चढ़ाए। गुलन जी माला उन्हनि खे चाढ़े, मस्तक ते तिलक लगाए। गोबर लेपन तुलसी के डिग कीजिए। हरे कृष्ण। तुलसीअ जे अॻियों छेणे जो लेपो पाए
अन्न डारते हैं भीतर कलश धरी जिए। सुंदर कलश सजाए, पंच रतन और श्रीफल ऊपर दीजिए। पंजरतन कलश में विझी करे मथो नारियल रखे। सप्त रंग आटे को चौक पूरीजिए। सतरंगन जो सुंदर चौकी बनाए। प्रथमे पूजे गवर सुत, द्वितीय 10 दिगपाल। पहिरियों पहिरियों श्री गणेश भगवान जी पूजा करे, उन्हीं खां पोइ 10 दिगपाल आहिनि जेके धरतीअ जे 10 दिशाउनि में आहिनि। उन धरती माता जी रक्षा कंदा आहिनि, धरती माता खे संभाले बीठा आहिनि। उन्हनि दिगपालनि जी पूजा करे। तृतीय पूजे शेष कौं, होवे अति कृपाल। उन खां पोइ शेष नाग जी पूजा करे। इंद्र आदि सब देवता, लक्ष्मी संग भगवान। इंद्र आदि सब देवता लक्ष्मी सहित श्री नारायण भगवान। इनकी पूजा कीजिए, सब व्रत पूरन काम। इन्हनि जी पूजा करण सां सब कामनाऊं, सब व्रत, सब आशूं पूरन थींदियूं आहिनि। चओ जय श्री कृष्ण। 3 गऊ तह योग है, विदस्यों की जय दान। 3 गायूं त विधीअ सां दान करे। स्वर्ण रुपए की पूतरी, पूजे भगवंत नाम। भगवान जी पूजा सोन जी मूर्तिअ जी करे। शक्ति न हुजेसि त चांदीअ जी मूर्तिअ जी, न त पोइ कंहिं बि मूर्तिअ जी पूजा करे। अथवा 1 गऊ जो दान करीजिए। न 3 गायनि जी शक्ति न हुजेसि त 1 गाय दान करे। होए शकत नहीं दूध गऊ का दीजिए। अगर इहा भी शक्ति न हुजेसि त घटि में घटि गांइ जो खीर दान करे। खीर खंड तिल अगन आहूति डारिए। खीर खंड ऐं तिरनि जी अग्निअ में आहुति विझे। विष्णु ध्यान कर ऐसे मुखों उचारिए। भगवान श्री नारायण जो ध्यान करे ऐं मुख सां उच्चारण करे। शंख चक्र गदा पदम हस्त मों धार हो। शंख चक्र गदा पदम हथ में धारण करण वारा। करो कृपा श्री संग मुझे उद्धार हो। लक्ष्मी सहित मूं ते कृपा कयो भगवान, मुंहिंजो उद्धार कयो। सफल करो व्रत मेरे दर्शन दीजिए। मुंहिंजी पूजा स्वीकार कयो, व्रत स्वीकार कयो। उन जे बदिले में मां छा थो चाहियां, मूंखे दर्शन ॾियो। किए पाप जो कछ मैं सब हत कीजिए। जिंदगीअ में जेके बि मां पाप कया आहिनि, गुनाह कया आहिनि, ग़लतियूं कयूं आहिनि, उहे माफ़ कयो। जो द्विज पूजा तहां करावे, 5 वस्त्र तां पहरावे। ब्राह्मण जंहिं पूजा कराई उनखे 5 वस्त्र दान करे। पुन जो कथा पुन जो यथा शकत कछ होई, दक्षिणा दे विप्र कौं सोई। यथा शक्ति उनखे दक्षिणा ॾे। पात्र विप्र कौं दीजिए, शरण रूपा होए। बर्तन हुजनि अगरि शक्ति आहे त सोन जा हुजनि, न त चांदीअ जा, न त कोई बि। पीतर तांबे का तथा, यथा शकत सो सो। यथा शक्ति, जंहिंजी जहिड़ी शक्ति आहे, पंहिंजी शक्ति अनुसार उहा सेवा करे। यथा शकत मुक्ता फल द्विज कौं दीजिए। यथा शक्ति ब्राह्मण खे फल दान करे। चरण लाग ब्राह्मण कौं परिक्रमा कीजिए। चरणनि में उनखे वंदना करे, उन जी परिक्रमा करे। करे वेनती मुख स्यों ऐसे भाकिए। हथ जोड़े मिठे वचननि सां मुख सां वेनती करे। विष्णु रूप द्विज मुझ पर कृपा राखिए। तव्हां विष्णु रूप आयो, मूं ते कृपा कयो। विरती कहे जुवेनती, हरख चित उपजाए। हरख चित यानी ख़ुशीअ सां कंहिंखे बि वेनती करे, कंहिंखे बि हथ जोड़े प्रार्थना करे त मुस्कुराए करे, ख़ुशीअ सां करे, उहा प्रार्थना क़बूल पवंदी आहे।
सात जन्म के पाप सब ताके खै होए जाए। 7 जन्मनि जा पाप उन जा नाश थी वेंदा आहिनि। जेको प्रार्थना करे खिली खिली करे, मुस्कुराए मुस्कुराए करे, ये जिंदगी जीअण जा तरीक़ा आहिनि। ये जिंदगीअ खे संवारण जा तरीक़ा आहिनि। ये पंहिंजी जिंदगीअ खे सुंदर बणाइण जा तरीक़ा आहिनि। तव्हांजे घर कोई आयो आहे महिमान, तव्हां उनखे पेरे बि पओ ऐं मुंहुं सुजल हुजेव त, कोई वॾो असांजे घर जो हुजे, महिमान हुजे, मिट माइट हुजे, या कोई तव्हांजी ससु जी कोई रिश्तेदार हुजे, सहेली हुजे, उहा घर अचे उनखे पेरे बि पओ पर मुंहुं सुजल हुजे त उहा तव्हांजे ससु सां सलाह कंदी, चवंदी कहिड़ी नुंहुं वरिती अथई, चवंदी न। तीअं चवनि था जंहिंजी बि पूजा करे, जंहिंखे बि प्रणाम करे, जंहिंखे बि हथ जोड़े त थोड़ो मुस्कुराए, ज़रूर मुस्कुराइण सिख। आपकी मुस्कुराहट में लक्ष्मी जी का निवास है। के संत चवा भाई मुस्कुराए, खिल, खुश थी, जेको भी कम करें, जेको भी कम करें वो खुशी खुशी सां कर तो तुझी जिंदगी सफल थी वेंदी। चओ जय श्री कृष्ण। दुई कर जोड़ असी साध जते लीजिए। ऐं भगवान जी पूजा में त कोई हुजण ही न खपे, कोई क्रोध या गुस्सो या उदासी। भगवान जी पूजा में त हमेशा खिल, खुशी, उमंग हुजे। भगवान जी पूजा में भगवान जी भक्ति त नची नची करे कई वेंदी आहे। नची नची करे रब खे रीझायो मीरा, नची नची करे साहिब खे रीझायो असांजे साईं कंवरराम साहिब। सभिनी भक्तनि भगवान जी भक्ति खिलंदे खिलंदे खुशी खुशीअ सां कई आहे। परेशानीअ में न, उदासीअ में न, क्रोध में न, प्रेम में, सिक में। चओ जय श्री कृष्ण। चरण लाग पुन विदा वे प्रकौ कीजिए। चरणन में नमस्कार करे पो ब्राह्मण की विदा करे। निस तुलसी डिग पंगत दीप जलावे। वरी रात जो संध्या थे त तुलसीअ जे अॻियों ॾीयनि जी पंक्ति जलाए, लड़ी लगाए छॾे। चतुर जाम तह जागे हरि गुण गावहे। तुलसी माता जे अॻियों सॼी रात जागे, सॼी रात जागी करे छा करे, हरिय जा गुण गाए। निरत करे और ताल मृदंग बजावहे। जनता नृत्य करे, ताल मृदंग बजाए। विष्णु लोक सो जाए अभय पद पावहे। तो भगवान जी लोक विष्णु लोक में वेंदो, वो निर्भय पद पाईंदो। अवर जो विरती होए तिन स्यो हरि चर्चा करे। जंहिंमहिल भी सत्संगी गुरमुखनि सां पंहिंजी दोस्तनि मित्रनि सां मिले, ओॾी महिल हरि चर्चा करे। हाँ, भगवान जूं ॻाल्हियूं करे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे जंहिंसां मन अशांत थिए, अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे जंहिंसां मथे में सूर थी वञे। सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे। चओ जय श्री कृष्ण। ऐसी जुगत जो करे पाप तिन स्यो डरे। अहिड़ी जुगतीअ सां रहे, उन जो जीवन सफल आहे। जो ऐसी करनी करे हरि पद पावे सोए। इन तरह सां जेको जिंदगी गुजारे तो हरि पद तो पाए, भगवान जो रूप तो बणजी वञे। सकल तीरथ जो परसिए नहता सम फल होए। संसार में जेके भी तीर्थ आहिनि, गंगा, जमुना, गोदावरी, गोमती, गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, रामसर, हरिसर, नर्मदे। चो उन्हनि सभिनी तीर्थनि जो फल उन खे मिले थो। पूरन मासी को दिन आवे तीस ब्रह्मण तेरे सहित जिमावे। पूर्णिमा जे ॾींहुं 30 ब्राह्मणनि खे भोजन खाराए। अर्धति सते जानहु सोई अथवा सप्त एक जो होई। न त 15 खे खाराए, न त 7 खे खाराए, न त हिक खे जरूर खाराए।
पुन ते चरण वे प्रके धोवे पाप सकल जन्मों के खोवे। केॾियूं सुविधाऊं असांखे ॾियनि था, दान करण में बि केॾियूं सुविधाऊं था ॾियनि। भई हेतिरो न थिए त हेतिरो कर, हेतिरो न थिए त हेतिरो कर, पर कुझु त कर, कुझु त कर भाई। छोकी अगरि हे हिकु दफ़ो कुझु बि कंदो, भक्ति, दान, पूजा, शुभ कर्म, त बसि पोइ हिनखे आदत पइजी वेंदी। जीअं नशे जी आदत असांखे दोस्त विझंदा आहिनि न, उहे पहिरियों पंहिंजी खीसे मां पैसा ख़र्चु कंदा आहिनि। जंहिंखे दोस्त ठाहींदा आहिनि उनखे पहिरियों जेको नशो कंदा आहिनि पाण कराईंदा आहिनि। अरे वेह न यार, अच न तूं, वेह त सही, वेह त सही, वटि वटि थोरो वटि पहुचाए। अरे कुझु न थींदो आहे, पहुचाए थोरो वटि। बसि अगरि शुरू कयो उन त पोइ त शुरू थी वियो। पोइ त हिकु ॿ दफ़ो, टियों दफ़ो, चोथों दफ़ो त हुनखे पाण ई शर्म थींदी की हाणे मां बि वञी वठी अचां। हे वीचारा रोज़ु मूंखे पीआरनि था, कॾहिं त मां बि हिननि खे पीआरियां। तीअं आहे, जंहिंखे भॻवान जे भक्तीअ जो नशो चढ़ी वियो त उहो पोइ भॻवान जी भक्ति छॾे न सघंदो। जंहिंखे नशो चढ़ी वियो शुभ कर्म करण जो, दान करण जो, धर्म करण जो, पोइ उहो पाण त कंदो, ॿियनि खे बि हिमथाईंदो। उहो ॿियनि खे बि चवंदो हलो त ही शुभ कार्य कयूं, हलो त मिली करे हे सामूहिक कोई सुठो कमु आहे, हलो त कयूं। इहो बि हिकु प्रेम आहे, भावना आहे, नशो आहे। त अहिड़ो नशो चढ़े, नाम जो, भक्तीअ जो, सेवा जो नशो चढ़ी वञे कि असां पंहिंजे दोस्तनि मित्रनि खे पकड़े पकड़े करे सेवा करायूं, हलो सेवा कयूं। इहे कंहिंखे ख़्याल ईंदा आहिनि मन में, उनखे ई ईंदा न जेको सेवा सां जुड़ियल आहे। जेको सेवा सां जुड़ियल आहे त उहो चइनि ॼणनि ॿियनि खे बि पकड़ी चवंदो हलो ही शुभ कमु कयो। भले उन्हनि जी इच्छा न बि हुजे त बि उन्हनि खे चवंदो हलो तव्हां बि बीहो हली, हलो कुझु न कुझु सेवा कजो भाई। त ईअं थींदो आहे। त असांखे शल अहिड़ो नशो चढ़े नाम जो, अहिड़ो नशो चढ़े सेवा जो। गुरु नानक साहिब फरमाइनि था कि नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात। मूंखे शल ॾींहं राति नाम जो नशो चढ़ियल हुजे। वाहिगुरु 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 वाहिगुरु। हा। ब्राह्मण का बहु आदर कीजे ताके चरणों का जल लीजे। ब्राह्मण जो आदर कजे, उन्हनि जे चरणामृत वठिजे। चरण दाहिने विप्र के तीरथ सकल निवास। उन जे सॼी चरणनि में सभिनी तीर्थनि जो निवास आहे। मुख ते चारों वेद हैं अंग अंग सुरवास। मुख में चार वेदन जो निवास, अंग अंग में देवताउनि जो निवास आहे। इंछाचारी भोजन कीजे हरख होय कर वे प्रजीवीजे। इंछाचारी यानी जेको उन खे पसंदि हुजे उहो भोजन उन खे कराइजे। जेको ब्राह्मण खे पसंदि आहे, उन्हनि खे वधीक मिठो पसंदि हूंदो आहे, उन्हनि खे मिठियूं शयूं पसंदि ईंदियूं आहिनि, उहो मिठो भोजन उन खे खाराए। कंहिंखे बि तॾहिं ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांखे उन जी पसंदि जो भोजन उन खे खारायूं। उन जी पसंदि जो भोजन उन खे खाराइण सां उन खे ख़ुशी थींदी। चओ जय श्री कृष्ण। हाणे उन खे पसंदि अगरि जेका शइ न आहे उहा असां सुठे तरीक़े सां बि ठाहे खणी वेंदासीं त उन वीचारे खे मज़ो थोरी ईंदो, उन खे आनंद न ईंदो जेको उन खे वणे। हा। खीर खंड संग मेवा पावे होए पर सनद जकौं जी मावे। उन्हनि ब्राह्मणनि खे वणंदो आहे सात्विक भोजन, मिठो भोजन। खीर खंड मेवा, खीरणी, पूड़ियूं, पेड़ा, लड्डू, बर्फी, मावा, कलाकंद, रसमलाई, चमचम। मुंह में पाणी थो अचेव। ऐं उनखे तव्हां खणी वेंदव करेला ठाहे, हा ब्राह्मण देवता करेला खा, लौकी खा भला, छा कजे। हा। पुन ब्राह्मण को तिलक चढ़ावे
चरण लाग पुन खिम्या करावे। तिलक लगाए ब्राह्मण देवता के ऐं चरणनि में नमस्कार करे, भुल चुक जी माफ़ी वठे। पुन मुखवास दक्षिणा दीजे, मन की वांछा सकली की मुख सां जेको चए उनखे उहा दक्षिणा ॾिजे त मनोकामना पूरी थींदी आहे। यथाशक्त वस्त्र भी देवे, चरने लाग आसीसा लेवे। यथाशक्ति वस्त्र भी रखे, चरणनि में सिर नवाए आसीसा वठे। द्विज प्रसाद हरिपद कौ पावे, ब्राह्मण ते जो खिम्या करावे। ई जेको विर्तधारी क्षमा कराईंदो उनखे हरिपद प्राप्त थींदो। वृत उपदेश किया जह होई, ताके चरने लागे सोई। जंहिं असांखे सत्संग ते हलण जी सलाह ॾिनी हुजे उन जो बि धन्यवाद कजे। जेको असांखे बाह पकड़े सत्संग ते वठी आयो हुजे उनखे बि प्रणाम कजे, भाई शुक्र आहे कि तूं मूंखे वठी आहीं या तूं मूंखे वठी आई हिन मार्ग ते। अहिड़ो मार्ग गोबिंद मार्ग सुवावा। हे गोबिंद जो मार्ग जेको आहे ॾाढो सुहिणो मार्ग आहे। सत्संग जो मार्ग, कथा जो मार्ग, इन ते जेको वठी आयो उहो ई त गुरु आहे, उहो ई त सॻो भाव आहे, उहो ई त सॻो मित्र आहे, उहो ई त असांजो हितैषी आहे, प्यारो आहे, जेको असांखे सत्संग जे मार्ग ते वठी हले, सत्संग में वठी हले, गुरूअ जे दरबार वठी हले, जेको असांखे संसार में नेक सलाह ॾे, उहो ई त सचो दोस्त आहे। अॼुकल्ह नेक सलाह ॾियण वारा ॾाढा घटि हूंदा आहिनि, बल्कि बुरी सलाह ॾियण वारा घणा ई मिली वेंदा, खोटे कर्म करण ॿुधाइण वारा घणा ई मिली वेंदा, परंतु सचे मार्ग ते, सत मार्ग ते, भक्ति मार्ग ते, सत्संग ते वठी हलण वारो कोई मिले त उहो ई मुंहिंजो सचो मित्र आहे, उहो ई मुंहिंजो सचो दोस्त आहे, उहो ई मुंहिंजो प्यारो आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐसी जुगत करे वृतधारी, मुकत लोक पावे नर नारी। उन्हनि खे मुक्ति लोक प्राप्ति थींदी। चढ़े विवान विष न पुर जावे, यम का पंथ दृष्टि नहीं आवे। उहे विमान ते चढ़ी सिधो भगवान ॾे वेंदा, उन्हनि खे जम जो मार्ग नज़र न ईंदो। धन धन कार्तक वृतधारी, देव स्वरूप होए नर नारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। धन्य आहिनि उहे नर नारी जेके कार्तिक में सत्संग था ॿुधनि, कथा था ॿुधनि, भगवान जी भक्ति था कनि, विर्त धारण कनि था। जो विरति का दर्शन करे, सो भी यम के पंथ न पड़े। अहिड़नि सतपुरुषनि जो दर्शन करण सां बि इंसान यम मार्ग खां बची वेंदो आहे। दूध पूत धन लक्ष्मी, अति सुख पावे सोए। आत्म जो इच्छा करे, सब तेह प्राप्त होए। भगवान जी भक्ति करण वारे खे, कार्तिक में सत्संग ॿुधण वारे खे, विर्त धारण करण वारे खे ॾुध पुट धन लक्ष्मी त मिलंदा ई आहिनि, परंतु उन जी जेका मन जी काई बि इच्छा हूंदी आहे त भगवान उहा ज़रूर पूरी कंदा आहिनि। सतभामा पूछत भई, कहो कृष्ण सत भाई। सतभामा हिकिड़ो ॿियो सवाल थी पुछे, तुलसी उत्तम कह भई, मोकऊं कथा सुनाए। तुलसी उत्तम कीअं थी भगवान, मूंखे इहा कथा त ॿुधायो। कहे कृष्ण सुनहो तूं प्यारी, पूछी कथा भली तैं सारी। भगवान कृष्ण ॾाढो ख़ुशि थिया, भई सतभामा तूं एॾी भली कथा पुछी आहे, एॾो सुठो सुवाल तोखे कीअं यादि, तोखे कीअं सम्झ में आयो, तूं कीअं तुलसीअ जी महिमा थी पुछे। सब लोकन को अति सुखदाई,
सुने पठे वांछत फल पाई। इहा जेको सवाल तूं पुछियो आहे, इहो जेको ॿुधंदो उन खे बि सुख मिलंदा, जेको पढ़ंदो उन खे बि सुख मिलंदा। नारद पृथ प्रतिभाखियो सुन राजा वर्तंत। हरे कृष्ण। नारद ऋषि पृथ्वी खे तो ॿुधाए कि हे राजा, तोखे वेद मां इहो वृतांत ॿुधायां अॼु कि श्री कृष्ण भगवान कीअं ख़ुशि थी करे सतभामा खे तुलसीअ जी कथा था ॿुधाइनि। श्री कृष्ण भगवान ऐं सतभामा ॿई पाण में केरु हुया? हाँ भाई, पति पत्नी हुया। श्री कृष्ण भगवान ऐं सतभामा हिक ॿिए में सत्संग था कनि, कथा उहो पुछे थी, उहो ॿुधाइनि था। इहो प्यार हुजणु खपे, इहो संबंध पति पत्नीअ जो हुजणु खपे। पति पत्नीअ जो संबंध असांजो कहिड़ो हूंदो आहे? फटाफट शाम थी, हलो चाट खाइण, चाट खाइण, फिल्म ॾिसण, मॉल में वञण, शॉपिंग करण, उन खां अलावा ॿियो असांजो पति पत्नीअ जो कोई संबंध ई न रहिजी वियो आहे। सिर्फ़ इहो ई प्यार आहे। अरे पति पत्नीअ जो सच्चो प्यार तॾहिं आहे जॾहिं उहे पाण में जंहिं महिल वेहनि त भॻवान जूं ॻाल्हियूं कनि। उहो सच्चो संबंध आहे, उहो सच्चो नातो आहे। ऐं उहे ई सच्चा पति पत्नी, उन्हनि जी औलाद बि सच्ची हरि भक्त थींदी। कॾहिं त कोई अहिड़ो टाइम कढो कि चाट खाइण न वञी करे भगवान जो अमृत रस पियो, ॿई ॼणा वेही। तो उन में तव्हांजा वॾा बि ख़ुशि थींदा, माउ पीउ बि ख़ुशि थींदा कि अरे असांजा ॿार गॾु वेही कथा था कनि। अॻे वॾनि नियम ठाहियो, भई सत्यनारायण जी कथा कजो, एकादशी विर्त रखिजो। वरी बि असां चकर भाटा वारा भागनि वारा आहियूं कि असां एकादशी त सुठे रूप सां कयूं था। उन में जेके वञनि था पति पत्नी गॾु, उहे भागनि वारा आहिनि। पति पत्नी ॿई गॾु अगरि हिते बि सत्संग में अचनि था त उहे भागनि वारा आहिनि। उहे भगवान राधा कृष्ण जो रूप आहिनि, भगवान कृष्ण सतभामा जो रूप आहिनि, उहे राम सीता जो रूप आहिनि जेके गॾु अचनि था। पति पत्नी ॿई मिली करे भगवान जी भक्ति कनि, भगवान जी कथा ॿुधनि, भगवान जी कथा जी चर्चा पाण में कनि, हिक ॿिए खे सलाह बि ॾियनि, भई हीअ सेवा सुठी, हीअ सेवा सुठी। ऐं ॿई मिली करे भगवान जो नाम बि जपनि, सिमरन कनि, ॿई मिली करे ध्यानु कनि। तॾहिं त उहो सच्चो नातो आहे। पति पत्नीअ जो नातो खाली संसारिक रहिजी वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। तुमको सकल सुनावहो कथा आदि और अंत। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान ख़ुशि था थियनि। भई सतभामा, तूं एॾो सुठो सवाल पुछियो आहे, मां तोखे शुरूअ खां आख़िरीअ ताईं कथा ॿुधायां थो, भले अॼु 12 थी वञनि। ठीकु आहे? हा, चओ जय श्री कृष्ण। इंद्र एक दिन मन कहो शिव के दर्शन जाऊं। हिकु ॾींहुं राजा इंद्र मन में वीचार कयो, देवताउनि जे राजा, कि अॼु मां भगवान शिव शंकर भोलेनाथ जो दर्शन करण हला। परम सुखर्द उपजय जो मांगहु सो पाऊं। परम सुख मिलंदो आहे भगवान शिव जे खाली दर्शन करण सां। परम आनंद मिलंदो आहे, परम ख़ुशी मिलंदी आहे। हा। उठ्यो इंद्र शिव द्वारे आयो, अद्भुत रूप सिंगार बनायो। हाणे राजा इंद्र हलियो त सोचो कि राजा काॾे हलंदो त उन सां गॾु उन जी सेना बि हलंदी, उन जा अंगरक्षक हलंदा, उन जा सिपाही हलंदा, उन जा कुझु वज़ीर हूंदा उहे हलंदा, उन जी कुझु जेका बि प्रजा हूंदी उहा बि हलंदी। राजा इंद्र स्वर्ग जो राजा हलियो त उन सां गॾु सभु देवता हलिया। असांजो राजा साहिबु हले थो। अॼु कोई CM खाली काॾे हलंदो आहे त उन सां 10 त हिकु जहिड़ियूं कारियूं हलंदियूं आहिनि। उन खां पोइ पुलिस हलंदी आहे, उन खां पोइ ॿिया काफ़िला हलंदा आहिनि,
उन खां पोइ ॿिया छोटा मोटा नेताऊं हलंदा आहिनि, उन खां पोइ ॿिया जेका उन जा समर्थक हूंदा आहिनि उहे हज़ारे माण्हू हलंदा आहिनि। अगरि ख़ाली CM काॾे वञे, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री ऐं प्रधानमंत्री वञे त पोइ त अञा वधीक काफ़िलो हलंदो। त हे त स्वर्ग जो राजा काॾे वियो दर्शन करण? भगवान शिव शंकर जो कैलाश पर्वत ते हलियो दर्शन करण लाइ। चओ जय श्री कृष्ण। मोहिनी भी बहु संग चलाई, ताल मृदंग सरोज बजाई। ऐं दर्शन करण जेके वेंदा आहिनि त हुननि जे मन में उमंग हूंदी आहे, उत्साह हूंदो आहे। अंबे माता जो ई दर्शन करण वेंदा आहिनि तू नचंदा ॻाईंदा जय जयकार कंदा वेंदा आहिनि। वैष्णो देवी जेके यात्रा में वेंदा आहिनि, ट्रेन में बि वेंदा आहिनि त ट्रेन में बि गीत ॻाईंदा वेंदा आहिनि, रस्ते में बि गीत ॻाईंदा वेंदा आहिनि। त राजा इंद्र बि छा कयो, ताल मृदंग वॼाइण वारा कलाकार बि गॾु खयां ऐं नृत्य करण वारा यक्ष, नृत्य करण वारियूं सुंदर अप्सराऊं उहे बि गॾु वठी हलियो। शिव अपने द्वारे पर ठाडो, महाभयानक दीरघ बाढ़ो। भगवान शिव शंकर कंहिं कम सां ॿाहिरि वियो हुयो, उते भगवान खे महाभयानक रूप धारण करणो पियो हुयो। उन वक़्तु भगवान बि वापसि आयो। भोलेनाथ, भगवान भोलेनाथ दरवाजे ते ई बीठो हुयो। दंत भयानक देत्र दिखाए, पापी जन जंहिं देख डराए। कंहिं पापीअ खे ॾकाइण लाइ जेको रूप ठाहिबो आहे भगवान, उहो क्रोध वारो भयंकर महाकाल रूप धारण कयो। देखियो दूत इंद्र भरमायो, महादेव से पूछन आयो। हरे कृष्ण। हरे कृष्ण। राजा इंद्र ॾिठो कि पहिरियों ई दरवाजे ते ही भयंकर कोई दूत बीठो आहे। राजा इंद्र सोचियो भगवान शिव शंकर जा जेका सेना आहे उहे सभु केर आहिनि? सब भूत प्रेत आहिनि, भूत प्रेत। त हे कोई दूत आहे भगवान भोलेनाथ जो सेवादारी आहे, ईअं सोचई। कह रे दूत कहाँ महादेवा, हों करता हों ताकी सेवा। हाणे ॾिठई दूत आहे ऐं हे केरु हुयो? राजा इंद्र, स्वर्ग जो राजा। ऐं पंहिंजे अहंकार में कीअं ॻाल्हाइण लॻो, अरे किथे आहे भोलेनाथ? ईअं पुछण लॻो। जीअं असां सॾु कंदा आहियूं कंहिंखे, ए रिक्शा। हाणे रिक्शा वारो जवाबु नथो ॾे। ए रिक्शा, रिक्शा वारे वरी जवाबु न ॾिनो। अरे बहरा है क्या, सुनता नहीं कि मैं रिक्शा थोड़ी हूं, तुम तो रिक्शा रिक्शा बोल रहे हो। भैया बोलो, ए भैया बोलो, साहब बोलो। उहे बि पंहिंजी मौज में हूंदा आहिनि, उहे पंहिंजी मौज में हूंदा आहिनि। तीअं राजा इंद्र चए थो, ए सेवादारी काथे आहिनि? भोले बाबा काथे आहिनि? हा। महादेवता संग नहीं बोलिया, कीनो क्रोध इंद्र मन डोलिया। हाणे भगवान शंकर बि पंहिंजे ख्याल में हुया, उन्हनि कोई जवाब ई न ॾिनो राजा इंद्र खे। ही सुञाणे नथो, पाण ई सुञाणे। जंहिंजो तूं दर्शन करण आयो आहे उनखे पाण ई सुञाण। अगरि उन ॿिया कपिड़ा पाता आहिनि या उनखे ॾाढ़ी रखियल आहे, कंहिं महिल ॾाढ़ी न आहे रखियल, त तूं मूर्ख आहे छा? तूं पाण सुञाण। चओ जय श्री कृष्ण। हा। प्रबल वज्र तब इंद्र लगायो, नीलकंठ शिव को तब घायो। हिकु ई बार में राजा इंद्र खे गुस्सो अची वियो। भगवान भोलेनाथ जवाब न ॾिनो, राजा इंद्र खे हिकु ई बार में गुस्सो अची वियो। भई अरे ही कहिड़ो सेवादारी आहे, ही कहिड़ो नौकर आहे, मूंखे जवाब नथो ॾे। मां राजा इंद्र, मां स्वर्ग जो राजा, पुछांसि तो भोलेनाथ काथे आहे, ॿिए सां ॿुधाए नथो। राजा इंद्र छा कयो ख़बर अथव? उन जो महाभारी हथियार आहे वज्र, जंहिंसां पहाड़ बि चूर चूर थी वञनि। उहो वज्र खणी करे शिव शंकर भोलेनाथ खे भुल में हणी छॾियईं। तृतीय नेत्र शिव खोलियो, क्रोध चित उपजाए। हरे कृष्ण। जीअं वज्र भगवान शिव शंकर जे
छातीअ में अची लॻो त हाणे ॿियो कोई हुजे त सही न सघे, परंतु भगवान भोलेनाथ बि त्रिलोकी नाथ आहिनि। भगवान शिव शंकर खे जीअं ई वज्र छातीअ में लॻो, टियों नेत्र पाण ई खुली वियो। चओ जय श्री कृष्ण। हाणे टियों नेत्र खुली वियो त छा थियो? पावक निकसी नेत्र ते दीनो वज्र जलाए। उन मां भयंकर अग्नि निकिती। उन अग्निअ पहिरियों त उन शस्त्र वज्र खे जलाए रख करे छॾियो। चली अगन चहूं और ते विधना कियो संजोग। उहा अग्नि वरी भगवान शंकर जे नेत्र मां निकितल अहिड़ी हुई कि धीरे 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 वधण लॻी, ऐं जीअं वधण लॻी त छा थियो? देव मुनि रिख दुखत होए थर हर भय त्रैलोक। सब देवताऊं भॼण लॻा जेके राजा इंद्र सां गॾु आया। राजा इंद्र बि परे भॼण लॻो, थर थर कंबण लॻा, टिनी लोकनि में उहा आग फैलजण लॻी। तब इंद्र बृहस्पति पह आयो ताके आगे विनय सुनायो। पंहिंजे गुरु बृहस्पतिअ खे हथ जोड़े वेनती कई, राजा इंद्र मैं शिव के दर्शन को गयो ऊहा अचरज ऐसा भयो। मां शिव जे दर्शन लाइ वयुमि, भगवान भोलेनाथ जो दर्शन करण वयुमि, परंतु शिव खे सुञाणे न सघियुमि। सकल वृतंत तब भाख सुनायो पावक उपजी वज्र जलायो। सॼी कथा जेका तव्हां ॿुधी उहा कथा राजा इंद्र पाण चई ॿुधाई। विधना को तक ऐसे करा भाग्यो मैं तुम शरणी परा। हे मुंहिंजा सतगुरु, हे मुंहिंजा गुरुदेव, मां तव्हांजी शरण में आयो आहियां। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे, छा थी वियो? वही अगन त्रैलोक जरावे करहु उपाव जो तुम्हें सुहावे। हाणे त टई लोक जली रहिया आहिनि उन अग्नीअ सां। कोई उपाव कयो, सतगुरु रक्षा कयो। बृहस्पति उठ्यो रुद्र पह गयो हाथ जोड़ कर सन्मुख भयो। वीरल भगवान बृहस्पति देवता हथ जोड़े करे शिव शंकर भगवान जे साम्हूं अची उस्तति करण लॻो। बृहस्पति बहु स्तुत करी एक मुख कही न जाए। रक्षा की जय देव प्रभ पावक लेहु समाए। बृहस्पति देवता जेका उस्तति कई कथा में लिखनि था कि उहा असांखे ताक़त न आहे वर्णन करे सघूं। एॾी उस्तति कई, एॾी उस्तति कई। भगवान शिव शंकर राजी थिया, ख़ुशि थिया, मुस्कुराए निहारियऊं। तॾहिं बृहस्पति भगवान चयो कि हे भोलेनाथ, इन बाहि खां टिनी लोकनि जी रक्षा कयो, न त वक़्त खां पहिरियों ई प्रलय अची वेंदी, सॼो संसार जली करे रख थी वेंदो। आपे प्रथमी रचत हो आप संघारन हार। तव्हां ई पृथ्वी जी रचना करण वारा, तव्हां ई संहार करण वारा शिव शंकर आयो। तीन नेत्र बाहन बलद अर रुंडन उरहार। तव्हांजा टे नेत्र आहिनि, तव्हांजो बैल वाहन आहे, तव्हां गले में मालाऊं था पायो। महादेव देवन के देवा सुर और असुर तुम्हारी सेवा। महादेव तव्हां सभिनी जा भगवान आहियो। देवताऊं त देवताऊं, पर राक्षस बि तव्हांखे मञनि था, सभु तव्हांजी पूजा था कनि। इंद्र मूढ़ कछ जान्यो नाही तुम कौ वज्र लगायो ताही। ही राजा इंद्र जेको आहे इहो मूर्ख आहे, इहो तव्हांखे सुञाणे न सघियो। तॾहिं भगवान तव्हां ते वज्र खणी हलायईं। सुरपत तुमरा भगत पुराना यही रूप तुमरा न पहचाना। भगवान भोलेनाथ, हे राजा इंद्र त तव्हांजो भक्त आहे, आयो त तव्हांजो दर्शन करणु हुयो, परंतु तव्हांजे स्वरूप खे सुञाणे न सघियो।
भगवान शिव चवनि था स्वरूप खे सुञाणे न सघियो, इन जो मतिलबु कि हुन सम्झई कोई सेवादारी आहे। चई पोइ सेवादारीअ खे वज्र हणबो आहे छा, कि सेवादारीअ खे घटि वधि ॻाल्हाइबो आहे, कि सेवादारीअ खे कुझु बि हथियार हलाए छॾिबो आहे। गुरूअ जे दर जो, भॻवान जे दर जो अगरि सेवादारी बि आहे त उहो बि आदरणीय आहे, उहो बि पूजनीय आहे। बल्कि गुरु नानक जे धर्म में त चवनि था कि गुरूअ जे दर जो कुत्तो बि आदरणीय है, पूजनीय है। गुरूअ जे दर जे कुत्ते खे बि धकु न हणणु खपे। जी त सेवादारी सम्झी करे बि हिन छो हथियार हलायो ऐं ॻाल्हाए कीअं पियो, हे हरी करे पियो ॻाल्हाए। बृहस्पति देवता चयो भगवान हाणे इहे सभु ॻाल्हियूं छॾियो, भोलेनाथ ही मूर्ख आहे, हिनखे अकुल कोन्हे। हा, अब प्रभु कृपा कीजिए, दीजे क्रोध बिडारे। हाणे तव्हां कृपा कयो, क्रोध न कयो। भगवान शिव शंकर खे बृहस्पति देवता वेनती कई, तुम ते पावक उपजियो, तुम ही करो प्रहार। तव्हां मों ही अग्नि पैदा थी आहे, तव्हां ही इन जो कुछ उपाय करे सघो था। महादेव तब हर खत भयो, बृहस्पति कौं तब उत्तर दयो। भगवान शिव शंकर बृहस्पति जे वंदना ते, बृहस्पति जे आराधना ते, उन जी प्रार्थना ते प्रसन्न थियो। भगवान शिव शंकर उपाय ॿुधायो, अब यह अग्नि कहाँ करीजे, कौन ठौर इन कौं धर दीजे। हाणे मुंहिंजी 3 नेत्र मां अग्नि निकिती आहे, उहा उन में वापसि त वेंदी न। तव्हां ई ॿुधायो मां इन अग्निअ खे काॾे कयां। बृहस्पति कहे जो इंच तुम्हारी, ज्यों त्यों रक्षा करो हमारी। भगवान संसार जे रक्षा लाइ त तव्हां ज़हर पी छॾियो हुयो। हाणे तव्हांखे जीअं सुठो लॻे, जीअं वणेव तीअं असांजी रक्षा कयो। काॾे कंदव, काथे रखंदव अग्नि, उहो तव्हां ॼाणो। महादेव तब अग गहलीनी, लेकर डार उदद महदीनी। भगवान शंकर उहा अग्नि समुद्र में विधी। तिसी अगन ते बालक भयो, देख उदद मन में बिगसयो। उन अग्निअ मां हिकु बालक पैदा थी वियो। समुद्र में जीअं ई अग्नि वई, उन अग्निअ मां, भगवान शिव जी अग्नि हुई, शिव जी अंश हुई, उन समुद्र में पवण सां हिकु बालक पैदा थी वियो। प्रगट्यो बालक महास्वरूपा, सुंदर बहुत प्रकाश अनूपा। अहिड़ो सुंदर बालक, अहिड़ो सुंदर, उन जे ॼमण सां ई चारों तरफ़ प्रकाश थियण लॻो, रोशनी थियण लॻी। महाबली बालक सो होई, शिव की अंश ते उपजा जोई। ऐं ॾिसण में ई बालक महाबलशाली, बलवान, पहलवान, छो जो शिव जी अंश में पैदा थियो हुयो। सुन कंपे तीनो भवन, बालक दीनो रोए। जीअं बालक पैदा थींदो आहे त पहिरियों उहो रोअंदो आहे। जीअं ई बालक रोअण शुरू कयो त उन जो आवाज़ अहिड़ो भयानक, अहिड़ो ख़तरनाक हुयो कि 3 लोक थर थर कंबण लॻा कि कहिड़ी आवाज़ आहे, छाजी आवाज़ आहे। चल ब्रह्मा आयो तहां, आगे सुनो जो होए। ब्रह्मा खुद हैरान थी करे उते पहुची वियो कि सॼी सृष्टि जी रचना मां थो कयां, सभु माण्हू पैदा मां थो कयां, मूंखे ख़बर न आहे अहिड़ो कहिड़ो मां जीव पैदा कयो आहे जंहिंजे रोअण जी एॾी आवाज़ आहे कि मुंहिंजे घर ताईं पहुती आहे। ब्रह्मा पाण हली आयो, ही छाजी आवाज़ आहे। ब्रह्मा जब प्रापत भयो, बालक उदद गोद मह दयो। ब्रह्मा जीअं ई आयो, समुद्र, भगवान, समुद्र भी भगवान जो रूप आहिनि, समुद्र भी शाह आहिनि, सुल्तान आहिनि, समुद्र भी राजा आहे। उन बालक गोद में खणी ब्रह्मा खे ॾिनो।
नाम करन इनका अब कीजे, जो कछ वेद वचन कह दीजे। प्रभु तव्हां पाण आया आहियो ब्रह्मा पितामह तव्हां पाण आया आहियो, वॾी कृपा कई अथव। हाणे आया आहियो त हिन बालक जो नालो बि रखो। तब उन बालक या विधि कीनी, ब्रह्मा की दाढ़ी गहलीनी। गोद में बालक ॾिनई तो बालक बलशाली हुयो। उन गोद में अचण सां ई ब्रह्मा जी ॾाढ़ी पकड़े वरिती ऐं ॾाढ़ी पकड़े वरी पंहिंजे पेरनि सां ब्रह्मा जे चेहरे खे पेर लॻाए ऐं ॾाढ़ी खींचण लॻो। त जीअं ॾाढ़ी खींचण लॻो त ब्रह्मा रोई पियो। एॾी उनखे ताक़त बालक खे हुई कि ब्रह्मा जी अखियुनि में पाणी अची वियो। जल्दी जल्दी बालक हरी हरी ही वठ वठ पकड़। चई साईं नाम कर। चई बाबा हिनखे तूं वठ, मां नालो रखांसि थो, भले पोइ जेको चओ मां छठी थो कयांसि अॼु ई, पर हे बालक वठ तूं गोद में। भगवान ब्रह्मा उहो बालक समुद्र खे वापसि ॾिनो। ब्रह्मा कयो उदद सुन लीजे, यह बालक मुह बलि दिसीजे। हे भैया बालक तो तुंहिंजो ॾाढो ख़तरनाक आहे, भारी बलवान आहे। इनको हथ कर सके न कोई, जिस ते उपजा मारे सोई। इनखे कोई बि संसार में मारे न सघंदो। हे जंहिंमो पैदा थियो आहे उहो ई इनखे मारे सघंदो। देखो इनका बल है कैसा, तुम कौं भाख सुनावो तैसा। मां हिन जे बल जो ख़ुदि वर्णन करे नथो सघां कि इनखे केतिरी शक्ति आहे, केतिरो बल आहे। खिंची दाढ़ी बहु श्रम भयो, अंश पात्र लोचन ते गयो। मुंहिंजे अखियुनि में ॾिस ध्यान सां, अखियुनि में पाणी अची वियो आहे। हिन एॾी जोर सां मुंहिंजी ॾाढ़ी पकड़े खींची आहे। जलते यह उत्पत भयो, नाम जलंधर जान। तूं जल देवता आहे, जल में पैदा थियो आहे, इन करे हिन जो नालो जलंधर था रखूं। महाबली तिन लोक में, राजा असुरन मान। हे असुरनि जो राजा थींदो, राक्षसनि जो राजा थींदो, टई लोक जीतींदो। नाम करन कर राज दे, ब्रह्मा गयो पलाए। आगे जो विध ना करे, आत्म राम सुनाए। नाम करण करे ब्रह्मा पलाए, माने ब्रह्मा जल्दी उतो हली विया। ब्रह्मा महाराज बीठा न, बस बीहंदासीं वरी न गोद में ॾियनि, वरी न चवनि हाणे लोली ॾियोसि भला, है न। जीअं माताऊं हिते बालक खणी ईंदियूं आहिनि लोली ॾियण लाइ, पोइ वेही रहंदियूं आहिनि, वापसि न, अरे बाबा वठ त सही, सनानु कराइजा असांखे, वापसि बि त वठ। ब्रह्मा भॼी वियो, हली वियो वापसि जल्दी। हिते बीहण ई ठीकु न आहे, ही ख़तरनाक बालक आहे, वरी न कुझु गड़बड़ करे। ही त शुक्र आहे ॾाढ़ी पकड़ी अथई, हाणे न मुकुट लाहे छॾे। हे बालक ॾाढो ख़तरनाक आहे। ब्रह्मा इहो सोचे करे जल्दी उतां हली विया। अॻिते कथा श्रवण कयो। हा। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।